मांझी थी हुजे तो तू न लाइ सोची। पर इन छोकरी के न असां सुञाणो था न इन जे घर वारनि जे बारे में का ॼाण आहे। जवान जमाण विया हुआ जे सुभाणे का ॿी मुसीबत थी त पोइ छा कंदे? असां हुनखे कंहिं परे जे माइट जी धीउ ज़ाहिर कंदासीं। हा हा, बाक़ी रही ॻाल्हि हुनजे माइटनि जी त ख़बर अथई हू पाण वारो रब नवाज़ आहे न बाबू स्टेशन मास्टर। अरे उन जहिड़ा कई माण्हू हुन जा ज़ाती नौकर चाकर अथई। मुक़दर जी ॻाल्हि आहे छो अॼु असां ग़रीबनि वटि बि नथी अखां। पर ये घर खां छो भगी? जे भगी तो पोइ ख़ुदकशी छो ते कयां? बस कर ॿुधाईंदो मां। जेको हुकुम धणीअ जो मासड़। बाबा जेका रब जी रज़ा। हाय हाय, खुदा जे कम में बंदे खे कहिड़ी ताक़त आहे जो दख़ल ॾेई सघे। बस बाबा जॾहिं पुॼी थी अचे त पोइ कल ई कान थी पए। खुदा जे कमनि में दख़ल तॾहिं पियो अठे तोखे मुंहिंजी पीढ़ीअ ते रहम नथो अचे। मूंखे हीणो ऐं लाचार ॾिसी मुंहिंजे फटनि ते लूण बुरकट आयो आहे। कहिड़ो गुनाह कयो सारा के तुंहिंजो? इहो शक दिलि मां कढी छॾ मासड़। सारंग मुंहिंजो बि हॾ रत हुयो। मां पाण हुनजे ॾोहारनि खे ॻोल्हिया पियो। हुमदार जी बाबला। मासड़ खे 10,000 रुपया ॾे। हाज़िर साईं। अचे बाबा बिस्मिल्लाह। वठ मासड़ वठ, ख़र्च पखेला कम ईंदई। 10,000 में मुंहिंजे पुठियां जे खून जो सौदो करण आयो आई। हा चेबुदन इज्जत तो ना लाते ना छो पंहिंजे कट पियो आहीं। कुछ पंहिंजो ख़ैर घुर मिया। भला हिते कहिड़ो सुख सां वेठा आहियूं? हाँ कुछ भी चवे मां इहा सलाह कोन ॾींदुसि हाणे। त पोइ मूंखे रोकण जी सलाह बि न ॾे। जोगिना मां तुंहिंजो ख़ैर ख़्वाह आहियां इन करे तोखे झलियां थो। ॿुध कंहिं ॿिए माण्हू खे त रास न ॾिनो अथई न। न अञा रुगो तोसां सलाह कई अथऊं। तूं रुगो हा कर त हिननि खे बि चवां थो। हे को नाकार कंदा छा? चइबो त पाण सां गॾु संगत खे बि मखणी ॾियारींदे। पाण ॼाण मां त तोखे वधि में वधि सलाह ई ॾेई सघां थो जेका तूं मञण लाइ बि तयारु न आहीं। बाबा हिते अंगूठो हणेसि। वकील साहब मुझे जुम्मन लाइ कुछ कयो, जल्दी कयो।
हू हुनखे ॾाढो मारींदा हूंदा। ॾिसो बाबा, असां त पंहिंजे तरफ़ो कोन था घटायूं पिया, इंशाल्लाह जल्द को बिलो थींदो। भाॼाई वकील साहब त पाण असां मज़दूरनि जी भलाई लाइ कमु कंदो आहे। ही त केस बि घणो करे असां मज़दूरनि जा ई खणंदो आहे। बसि बाबा, हाणे तव्हां ईअं सम्झो त जुमन अकेलो कोन्हे, असां सभु हुन सां गॾु आहियूं ऐं अगरि ज़रूरत पई त सॼी मज़दूर बिरादरी हुन लाइ ॿाहिरि अची वेंदी। मजदूर जुमन खे मजदूर जुमन खे वडेरे आलम खान खे वडेरे आलम खान खे मजदूर इत्तेहाद जिंदाबाद खेत मजदूर जुमन खे खेत मजदूर जुमन खे मजदूर इत्तेहाद जिंदाबाद खेत मजदूर जुमन खे वडेरे आलम खान खे मजदूर इत्तेहाद जिंदाबाद मजदूर इत्तेहाद जिंदाबाद जिंदाबाद वडेरे आलम खान खे मुतालबा है तो मोहब्बत जरा अंदर निकल आए। अच्छा छा थियो न? फरियाद दाख़िल थी मासी, पर अदा पुलिस का को गुजो तो कोने जो गिरफ्तार ना करेस। पुलिस हुनखे रूपोश ज़ाहिर करे वक्ती तरह हुनखे भॼाए वरितो आहे, पर हाणे हुनजी आपेशाही घणो वक़्तु हली न सघंदी। पर अदा पुलिस देना दास्ते ईअं ई कंदी त उहो अहिड़े माण्हुनि जो मन त हिकांदो वधी वेंदो। पुलिस खां को पुछण वारो कोन्हे छा? केस हाणे अदालत जे वान में पहुतो आहे। मां इहो सवाल हाणे अदालत में उथारबो। तव्हां त ॾाढी देरि कई आहे, मानी खणी अचां भला? हा खणी अच, इते ई रखूं। भाॼाई जी शफन सुतो पियो आहे छा? हा सुतो पियो आहे। बाबा तव्हां अची वियो? हमरा किथे आहे? असांजे तव्हांजे ॻोल्हा में निकितो आहे। अचो। अदा तोखे शाबाश हुजे, तूं त सॻनि ॿारनि खां बि वधीक सुठो हलियो आहे। जे तुंहिंजो सहारो न हुजे हा त। न भाॼाई, ही को तुंहिंजे मथां थोरो न आहे, ही त असांजी जदोजहद जो हिकु हिसो आहे। असीं त चाहियूं था त संगरूं टुटनि, ज़ुल्म ऐं ॾाढे जो ख़ात्मो थिए। हा अदा, मूंखे बि अॼु पक थी वई आहे त हाणे जुमन ज़रूरु आज़ादु थींदो, हा न अदा? हा भाॼाई, उहो ॾींहुं हाणे परे कोन्हे जॾहिं बंदि खोलियुनि मां इंसान खे रूह जी आज़ादी मिली वेंदी, अज़ियत गान जो ख़ात्मो थी वेंदो, माण्हू खे सोभ मिलंदी। हा भाॼाई, हाणे माण्हू हथां माण्हू घणो अरसो ग़ुलामपण जी ज़िंदा कोन रहंदो। साईं चई पे तो जुम्मन खां सवाइ सवन जे तइदाद में तव्हां माण्हुनि खे बांदी बनाए रखियो आहे। ऐं साईं कंहिं शौकत नाले माण्हू जो ज़िक्र पे कई छा त उनखे बि तव्हां कैद करे मारे छॾियो। ॿियो? ॿियो साईं डॉक्टर ऐं अमर ज़ुलेखा जो ज़िक्र पे कई त उन्हनि ॿिन्ही खे बि तव्हां क़त्ल कराए छॾियो। ही कहिड़ी बकवास लाइ वेठो आहीं? उन टके जे औरत जी आमस्ती जो मुंहिंजे ख़िलाफ़ बई बयान थी ॾे, बाक़ी तूं हिते हराम जा टुकर खाइण लाइ वेठो आहीं छा? साईं मूंखे पक हुई त उहो कान ईंदी, पर धूड़ पई आहे तुंहिंजे पर में। हिकु मामूली कम बि तोखां नथो पुॼे त कंहिं ॿिए जो बिलो करियां छा? न साईं, उमेद त ईंदड़ पेशे ते ईअं कोन थींदो। कमदार, ही पहिरियों भेरो आहे जो मुंहिंजे ख़िलाफ़ कंहिं कोर्ट में बीही बयान ॾिनो आहे। तोखां त कमदार रच भली चवणो हो। सारंग जा पीउ यादि ते जॾहिं मुंहिंजो सारंग डॉक्टर थी आयो
कीअं न पहिरें ॾींहुं तोखे कम खां झलियो हुई ऐं चयो हुई त हाणे छुटल फटल खे त न ॿुधाए न कंदी करे इहे ॻाल्हियूं चार ॾींहं बि ख़ुशी न ॾिठीसीं उहा बि नज़रजी वई हमारे हाल में चला चापा वञे असांजे लाचारीअ ते बि तरस न आहे पर शरबत पंहिंजे मुंहं में ईंदे सारंग कीअं हुओ थी हू वॾो माण्हू हो ज़ात पात ऐं तबकनि जे ख़िलाफ़ हो धरती ते जेका बि ऊंदहि ज़ुल्म जेतिरनि बि शिकिलनि में मौजूदु आहे हू हुननि सां मुहालू अटकण वारनि मां हो तूं त हाणे ॿिनि भाइनि में पई सड़ी हिकिड़े पासे मासा ते ॾुख ऐं ॿिए पासे सॼे भाउ जी ज़्यादती न रज़िया ॿाहिरि त घाटी वण जी छांव वांगुरु हूंदा आहिनि ख़ैर नथा मारण वारे खे भाउ त नथो चई सघिजे तुंहिंजा अहिड़ा ॾुख हूंदा मूं त कॾहिं ईअं सोचियो ई न मूंखे पाण सां थियल ज़ातियुनि जो को ॾुख कोन्हे ॾुख त सारनि जो आहे जेको मुंहिंजे करे मौत जे मुंहं में हलियो वियो ऐं मां उतां निकिरी आयसि तूं पाण खे हुन ॾोही छो थी बनाई तूं त हुनखे बचाइण वई हुई सिर जो सांगो तो बि त लाथो इहो त हिकिड़ो मौजूज़ो हो जो कमदार जी शिकिल में कज़ा तो उतां टरी वई पर हिन दिलासे खे दिलि मञे ई कान थी मूंखां वॾो ॾोह थियो आहे अहिड़ो ॾोह जेको कॾहिं बि माफ़ नथो थी सघे रज़िया तोखे ख़बर आहे त हू पंहिंजे माउ पीउ जो हिकिड़ो ई पुटु हो मुंहिंजे करे हिकु ई वक़्त में 3 ज़िंदगियुनि जो क़त्ल थी वियो आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं कयो पुटु बाबा ज़ुलेखा पंहिंजे सूरनि जूं ॻाल्हियूं थी करे मां सम्झंदी हुयसि त ॾुख रुगो असां ग़रीबनि जो विरसो आहिनि पर ॾुख त हर माण्हू जे अंदरि में मौजूदु आहिनि हाँ पुट इहो बराबरि आहे पर छा मिलंदो इन्हनि खे यादि करण मां ज़िंदगी खे पंहिंजा रोलड़ा घटाइनि छा जो माज़ी जे अज़ाबनि खे झलियूं बीठा हुजनि ईअं त गुज़ारो मुश्किल थींदो पुट ॾुखनि खां बचण जो वाहिद तरीक़ो इहो आहे त विसारे छॾियो गुज़िरियल घड़ीअ जे हिकु हिकु घाव खे विसारे छॾियो पुट विसारे छॾियो हाणे तोखे हिते ई रहणो पवंदो ॾिसां त कीअं थी वञी इन कमरो हाणे तुंहिंजे लाइ क़ैद खानो आहे तव्हां जॾहिं मुश्किल में आहियो त ईअं लॻंदो आहे ॼण काइनात जो ज़रो ज़रो जाॻी पियो हुजे ॼण के सहरा ते मींहं जे पालूट खां पोइ सावक ई सावक पखड़जी वई हुजे अव्हांजे हिन लफ़्ज़नि जो कहिड़ो जवाबु ॾियां ये खाली लफ्ज़ न आहिनि मुंहिंजे अंदर जी सच्चाई थी ॻाल्हाए मरियम हाणे कुझु पंहिंजे बारे में ॻाल्हायो छा ॻाल्हाए कुझु बि पंहिंजी ज़ाती ज़िंदगी बाबति ॿुधायो मुंहिंजी ज़िंदगी में तमामु घणियूं हिकलायूं रहियूं आहिनि मरियम
माण्हुनि जे भीड़ में मूं पाण खे हमेशह अकेलो ऐं तनहा महसूस कयो। ईअं छो आहे? छाकाणि त मां पाण खे हिन सोसाइटी में एडजस्ट करे ई नथो सघां। मुंहिंजे ख्याल में तव्हां पंहिंजी सदा खां हेठि लहण न चाहींदा हूंदा, ईअं? असुल कारण इहो आहे त अॼु ताईं मूंखे कंहिं सम्झण ई न चाहियो आहे। आऊं दुनिया जो ख्वाब ॾिसंदो आहियां जंहिंजे गुज़रगाहनि ते को पहिरो न आयो हूंदो। चौध साउन प्यार जी विरछ हूंदी आहे, नफ़रत न हूंदी आहे, दहशत न हूंदी आहे। तव्हां छा था सोचो? तव्हांखे ॿुधां पई? कुझु तव्हां बि त ॿुधायो। अॼु तव्हां ई ॻाल्हाईंदा रहो, तव्हांखे सम्झण में ॾाढी आसानी पई थिए। हेल ताईं तव्हां मूंखे केतिरे क़दुरु सम्झी सघियो आहियो? ॿुधायां? ॿुधी सघंदा? प्लीज़ जल्दी ॿुधायो। हिन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत त उन शागिर्द वारी थींदी थी वञे जंहिंखे इम्तिहान में फ़ेल थियण जो डपु हूंदो आहे। भला पास क्लास जूं मार्कूं त खणंदो? आलम, अऊं मूंखे अहिड़ो इंसान सम्झां थी जंहिंजे अंदर में कंहिं बि खोट जो को जुज़ो शामिल कोन्हे। हिकु अहिड़ो इंसान जेको ॿियनि जो दुख ॾिसी उदास थी थो वञे। वाह, ज़िंदगीअ में जेकॾहिं मूंखे कंहिं सम्झण जी कोशिश कई आहे उहा हस्ती सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां आहियो। तव्हां त मूंखे पंहिंजनि ॻाल्हियुनि में क़ैद करे छॾियो आहे मरियम। क़ैद करे छॾियो आहे? कैदी त मूंखे बनाए छॾियो अथई। कैदी अहिड़ो जंहिंजी मुलाक़ात बि बंदि हुजे, हुन में त कंहिंजी बि कान थी हले। पोइ मूंखे हिन कैद मां कीअं रिहाई मिलंदी? कीअं त ॿाहिरि निकिरंदसि? कहिड़ी न तस्लील कई अथई मुंहिंजी, कहिड़ो न नीच बनाए छॾियो अथई। छो मूंखे अज़ाब नथो करे? कंहिंखे सॾियां, कंहिंखे दान ॾियां, कंहिंखे चवां त मूं सां ज़ुल्म बंदि करायो? को बि कोन्हे। ज़बून कढी जनता, ज़बून कढी जनता।